नौकरी ॾिनी आहे 10 साल तुंहिंजे दर जे राज़ी थियो आहीं त असांजे मुर्शिद खे मां पोइ हज़रत पीरान पीर फरमाए तो गुस्ल करे मोटी गुस्ल करे आया पोइ उन टाइम ते हाणे उन जी शादी पई थिए शेख सुनान जी उन ईसाई छोकिरी सां ओॾी महिल सूअर कुठूं उनजो गोश्त बि उनखे पेश कयूं शराब बि पेश कयूं उनखे चयूं त शराब पीअंदे सूअर जो गोश्त खाईंदे ऐं ईसाई मज़हब क़बूल कंदे पोइ तोखे हीअ छोकिरी निकाह करे ॾींदासीं ऐं उन टाइम ते जेॾी महिल शराब पेश कयूंसि ऐं हेॾो सही मुंहिंजा उहा छोकिरी पेश कयूं ऐं उनखे सूअर जो गोश्त बि रधे ॾिनऊं हज़रत पीरान पीर उते उन ते निगाह विलायत सां निहारियो हीअ पाणी जी लप खणी उछलायूं शेख सुनान जे वञी बूत में अखि खुली हल मां ही छा थो कयां हिकिड़ी औरत जे करे शराब थो पीआं वरी सूअर थो खावां ऐं मां पंहिंजो दीन थो छॾियां बसि उहो पीरान पीर जी तवजो ऐं नज़र थी तौबत आहे ओॾी महिल ई मां ईसाई न थींदुसि मां न को पंहिंजो दीन इस्लाम छॾींदुसि मां पंहिंजे मज़हब इस्लाम ते क़ाइमु हूंदुसि पोइ हुननि चयो जेकॾहिं भला तूं नथो मज़हब इस्लाम छॾीं त उन छोकिरी उनजे घराणे चयो त असीं था मुस्लमान उहा छोकिरी बि शादी थियसि ऐं उहो सॼो घराणो बि मुस्लमान हिकिड़ो त अलाह जे दोस्तनि जी बेअदबी करणु उनजी बदबख्ती वॾी आहे उनजी सज़ा वॾी आहे दुनिया जी बर्बादी आहे आख़िरत जी बर्बादी आहे अलाह वारनि जी बेअदबी न कजे ॿियो औरत जो फितनो ॾिसो केॾो ख़तरनाक आहे हाणे अहिड़ो बुज़ुर्ग अलाह वारो मुरीद ख़ादिम जमायत फैज़ वारो हज ते थो वञे पियो जमायत कतारियूं पर औरत जे फितने उन खां हर शइ विसाराइजे मुंहिंजा दोस्तो औरत जे फितने खां जेको बची वियो न इहो अलाह ताला जो वली बणिजी वियो हज़रत इब्न आलम जन फरमाईंदा त हिन दौर में जेको माण्हू ज़िना खां बचे 5 वक़्त निमाज़ पढ़े क़यामत जे ॾियारे इहो बि अलाह जे वलीअनि जी जमायत में सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे जिस्मानी माली क़ुवत ॾिनी आहे शादी कयो मन इस्तता मिनकुमुल बाअ फल्यतज़व्वज जंहिंखे अलाह ताला बाअ ॾिनी आहे क़ुवत जिस्मानी ॾिनी आहे त वञी शादी करे हिकिड़ी शादी कयो ॿी कयो टी कयो पंहिंजो अलाह साईं जल शानो फरमायो त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा जेकी तव्हांखे वणनि पसंदि अचनि उन्हनि औरतुनि सां निकाह कयो मसना व सुलास व रुबा 2 पढ़णु 3 पढ़णु 4 पढ़णु इन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाहिद जे डिॼो था त तव्हां अदुल न करे सघंदो त पोइ हिकिड़ी काफ़ी आहे जेकॾहिं अदुल इंसाफ़ करे सघो था 3 पढ़णु 4 पढ़णु तव्हांखे इजाज़त आहे पर बुरी निगाह न कयो बुराई खां बचो पराई नंगनि में न ॾिसो बेहयाई जी नज़र खां बचो साईं फरमाइनि था शादियूं कयो निकाह कयो फ़इन्नहा अग़द्द लिल बसर व अहसन लिल फर्ज जेका शादी आहे उहा अखियुनि खे बुराई खां बचाईंदी आहे बदनिगाही खां शादी बचाईंदी आहे ऐं व अहसन लिल फर्ज शर्मगाह खे गुनाहनि खां बचाईंदी आहे ज़िनाकारी खां बदकिरदारी खां या शादी बचाईंदी आहे पर जेकॾहिं शादी नथी थिए रुकावट आहे असंग नथो मिले फ़अलैहि बिस्सौम उनखे खपे थो रोज़ो रखे फ़इन्नहु लहू विजाउ रोज़ो रखणु जेको आहे उहो उनजे लाइ खसी थियण जे बराबरि आहे सम्झो था माण्हू पोइ जेकॾहिं शहवत जो ग़लबो आहे ऐं माण्हू
शादी बि न आहे त पोइ रोज़ो रखी पंहिंजे उन शहवत जे ग़लबे खे टोड़े ऐं पंहिंजो पाण खे गुनाह खां बुराई खां बचाए। जीअं पराई औरत खे ॾिसणु हराम आहे, नाजाइज़ आहे, तीअं लसे छोकिरे खे शहवत जी नज़र सां ॾिसण बि ईअं हराम आहे, इहो बि नाजाइज़ आहे। शहवत जी नज़र सां, बेहयाई वारी नज़र सां पराए लसे छोकिरे खे ॾिसण बि शरअन नाजाइज़ आहे। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे फ़क़ीरी जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे नेकाई जी हिफ़ाज़त कयो, बुराई खां पाण खे बचायो, बेहयाई जे कमनि खां, गंदाई जे कमनि खां पाण खे बचायो। जिते इम्कान हुजे न गुनाह जो, उहो पासो ई छॾे। जिते इम्कान आहे तिते गुनाह थी सघे थो त उहो पासो ई छॾे। हज़रत क़िबला आलम फरमाए त लाड़काणे रेलवे स्टेशन ते मां बीठो हुजां, वञिणो हो सफ़र में, मां फरमायो त गाॾी ईंदी आहे न, आस्ते 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 रुकजंदी आहे, होरियां 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 थी पोइ बीहंदी। हिकिड़ो माण्हू बीठो हुजे, ॾाढी वॾी हुजेसि, ईअं गाॾी जो आई त हुनखे गाॾी खे बि चए हिते हिते हिते, माना हिते बि हिते बि। पाण फरमाए मूं चयोमांसि त इहो छा थो चई हिते हिते? दीदी इहे ज़नाना गाॾा आहिनि, चवां थो हिते बि ॾिसो ॾिसी वेठा नंढा। ॾाढी वॾी हुजेसि। हरम पाक में हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो, मूंखे पियो चवे त साईं हेॾो बाब अली बिन अबी तालिब ॾों विया आहियो? किथों आहे? चई हेॾो हिन पासे ॾों आहे, खॿे पासे ॾों। छा आहे होॾे? हेॾो पंहिंजो इहो ज़नानो बाबुन निसा हेॾो आहे, औरतुनि जो गेट आहे हेॾो। मायूं सेठियूं सॼी दुनिया जूं औरतूं अचनि थियूं, वरी परदो बि न हूंदो आहे, वॾा नज़ारा आहे। घणा थुक कई, घणी शर्म ई नथी अचे। बेशरम तूं रसूलुल्लाह जे हरम में वेठो आहीं ऐं तोखे उहा बेहयाई वारी नज़र हिते बि तोखो नथी वञे। मुराद तूं हिते माण्हू ईंदो आहे गुनाह बख़्शाइण या गुनाह करण ईंदो? वॾी जुठ कई, मां ॻाटो खणी हेठि कयईं। वरी ॿियो हिकिड़ो माण्हू मिलियो, मौलवी आहे, मौलवी फारग तहसील, उते हरम पाक में मस्जिदुल हराम में मूंखे मिलियो। मूंखे पियो चवे त साईं मां हिते आयो हुउसि उमिरे जे लाइ, पंहिंजो शबान में आयो हुउसि, पोइ हिते रही पियो आहियां, रमज़ान बि हिते गुज़ारियो, शवाल ज़ुल्क़ाद हज करे पोइ वेंदुसि। हिकिड़ो मौलवी हुजे, ॿियो हुन सां गॾु हाफ़िज़ हुजे, ॿई रहियल हुजे, पासे में वेठा हुजनि। मां हीअं वेठो पियो तस्बीह पढ़ां, तिलावत पियो कयां, हिन जी ॻाल्हि पियो ॿुधां, पाण में पिया कनि। इहा वतई थी अकेली वीचारी, माई बि इशारो करे, इहा अकेली वेही वेगाणी वतई थी, वञी रस्तो ॾिसीसि, वीचारी भुलिजी पई आहे। मूं वरी ईअं कावड़ वारी नज़र सां ॾिठोमांसि। मूंखे चई हाणे 3-4 महीना रहिया पिया आहियूं हिते, भला ॾिसूं था को असां चक त कोन था पायूं। वाह जो तूं हज करण आई, वाह जो तूं इल्मु पढ़ियो आहे, हरम पाक में अल्लाह जे बैत अतीक में वेठो आहीं, रब जे पाक घर में, हरम पाक में। तोखे ख़बर आहे त हिते नेकी करे त हिकिड़ी नेकी लख जे बराबरि, हिते गुनाह करे त हिकिड़ो गुनाह लख गुनाह जे बराबरि। तोखे शर्म नथो अचे? तूं मस्जिद में, मस्जिदुल हराम में वेही तूं इहे ॻाल्हियूं पर उहे पाण में मूं ॾिठो त अहिड़ो बेहिजाब पिया ॻाल्हाइनि इन मौज़ूअ ते, औरतुनि जे हिन में। हाणे ज़ाहिर आहे त उते जेके औरतूं अचनि थियूं सभई पारसा बि कोन्हनि न, अहिड़े जाइ ते वेही बि शैतान उन्हनि खे गुमराह करे विझे।
मुंहिंजा दोस्तों वॾो फितनो अथव दुनिया में औरत जो फितनो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां पंहिंजी उम्मत ते पंहिंजे पोयां पंहिंजी उम्मत जे मर्दनि जे लाइ अहिड़ो को बि फितनो नथो ॾिसां जहिड़ो औरतुनि जो फितनो। साईं करीम ख़ुदि फरमायो औरतुनि जहिड़ो ॿियो मां फितनो पंहिंजी उम्मत ते नथो ॾिसां। मुंहिंजा दोस्तो पंहिंजी फ़क़ीरी खे बचायो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, गर्दन झुकियल हुजे, कंध निमियल हुजे। हज़रत क़िबला आलम जन फरमाईंदा त रस्ते ते हलो त शींहं थी हलो, शींहं हलंदो आहे रस्ते में त गर्दन झुकाए हलंदो आहे। पर फरमाईंदा कुते वांगुरु लूसी कुते वांगुरु न थियो। कुतो लूसी हलंदो, हेॾे ॾिसंदो, लौणा हणंदो, झातियूं पाईंदो। पर फरमाईंदा लूसी कुते वांगुरु न हलो रस्ते में, गर्दन झुकाए शींहं मर्द थी हलो। अल्लाह ताला जल्ल शानु असांखे बुराई खां बचाए, बदनिगाही खां बचाए। रब करीम शरीफ़ पंहिंजो ख़ौफ़ ऐं ख़शियत अल्लाह ताला असांखे वजूद खे गुनाहनि खां